You are watching 12 p.m. Bulletin. अपोजिशन लीडर शहबाज शरीफ एसएनएस कोटन खिलाफ मनी लॉन्ड्रिंग केस में जवाबदारनि मथां फर्द जुर्म लागू करण जो फ़ैसिलो लाहौर जी एहतसाब अदालत बुधनी 11 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। फर्द जुर्म लागू करण लाइ शहबाज शरीफ सूदो ॿियनि जवाबदारनि खे ईंदड़ बुधनी ते पेश करण जो हुकुम। बुधनी दौरान शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज खे बख्तरबंद गाड़ी में विहारे अदालत पहुचायो वियो। केस में सुल्तानी शाहिदनि जे बयाननि जूं कॉपीज़ शहबाज शरीफ सूदो ॿियनि जवाबदारनि हवाले। बुधनी दौरान शहबाज शरीफ चयो त केस बख्तरबंद गाड़ी ज़रिए अदालत न आंदो वञे। बख्तरबंद गाड़ी में रस्ते ते धक लगनि था ऐं जेल जो सूर वधे थो। सुल्तानी शाहिदनि जे बयान में त मुंहिंजो नालो ई मौजूदु नाहे। अदालत शहबाज शरीफ सां मुखातिब थींदे चयो त नालो नाहे त तव्हांखे फ़ाइदो थींदो। मरियम नवाज़ चाचे शहबाज ऐं सोट हमज़ा शहबाज सां मुलाक़ात लाइ लाहौर जी एहतसाब अदालत पहुची वई। मरियम नवाज़ पंहिंजे सोट हमज़ा शहबाज खे मिठी ॾिनी ऐं पुठी छपी। मरियम नवाज़ शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज विच में मुलाक़ात दौरान मुल्क जी मौजूदा सियासी सूरत हाल ते ॻाल्हियूं। शहबाज शरीफ तरफ़ां लंडन में मौजूदु भाउ नवाज़ शरीफ सां बि फ़ोन ते राब्तो करे केस बाबति आगाही। अदालती अहाते में मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम नवाज़ चयो आहे त नून ऐं शीन अलॻि जी ॻाल्हियुनि कंदड़ माण्हुनि खे पैगाम मिली वियो त असां मुतहिद आहियूं। शरीफ ख़ानदान गॾु आहे ऐं रहंदो। उहे माण्हू 3 ॾहाकनि खां अहिड़ियूं ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। मुल्क में ईंदड़ साल चूंडूं थींदियूं। गिलगित बल्तिस्तान जे चूंडुनि में बि नवाज़ी खे कामयाबी मिलंदी। कराची जी एहतसाब अदालत में अॻूणे वज़ीर आज़म शाहिद काकन अब्बासी ख़िलाफ़ PSO में गैर क़ानूनी भर्तियुनि वारे रेफरेंस ॿुधणी। नायब जी शाहिद राशिद कुरैशी पंहिंजो बयान रिकॉर्ड कराए छॾियो। ॿुधणी 3 नवंबर ताईं मुलतवी। शाहिद काकन अब्बासी चयो आहे त 12 ॾींहं गुज़रण बावजूदि का ख़बर न पई आहे त IGCनि खे कंहिं अग़वा कयो ऐं कंहिंजे चवण ते अग़वा कयो पियो। इंतज़ारु आहे त सुप्रीम कोर्ट इन मामले जो पाण मुरादो नोटिस वठे। क़ौमी असेंबली में बिल आयो आहे त नैब में CPAC खे छूट हूंदी। नैब एॾो सुठो इदारो आहे त CPAC वारनि खे छूट छो पई मिले। अदलिया ऐं फ़ौज खे बि नैब जे दायरे में आंदो वञे। मुल्क में हाइब्रिड तजुर्बे जी जेका तबाही आहे ॿुधायो वञे त उनजो ज़िम्मेवार केरु आहे। पुलवामा वाक़े ते वफ़ाक़ी वज़ीर जे बयान खां पोइ भारत फेटप वञी रहियो आहे। छा उन वफ़ाक़ी वज़ीर खां पुछाणो कयो वियो त तव्हां अहिड़ो बयान छो ॾिनो आहे। ॿुधायो वञे त लाहौर में भारतीय झंडनि जा पोस्टर्स कंहिं लॻाया आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर फैसल वावडा हिकु भेरो ॿीहर पंहिंजे ख़िलाफ़ नाअहली जी दरख़्वास्त ते जवाब जमा न करायो। इलेक्शन कमीशन फैसल वावडा खे जवाब जमा कराइण जो आख़िरी मौक़ो ॾेई छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर ख़िलाफ़ नाअहली जी दरख़्वास्त ते ॿुधणी 24 नवंबर ताईं मुलतवी। ॿुधणी दौरान दरख़्वास्त गुज़ार चयो त फैसल वावडा रिटर्निंग ऑफिसर खे पंहिंजो अमरीकी पासपोर्ट न ॾेखारियो हो। अॼु बि ॿुधणी दौरान फैसल वावडा तरफ़ां केरु पेश नाहे थियो। इलेक्शन कमीशन जो चवणु हो त इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार जो ॿुधणी में हुजणु लाज़मी आहे। मुल्क में कातिल वायरस कोरोना गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 12 माण्हुनि खां हयातियूं खसे वरितियूं। 1123 नवां केस ज़ाहिर। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर मूजिबि कोरोना सबबि फ़ौत थियलनि जो अंग 6835, मुतासिरनि जो अंग 3,35,093 थी वियो। मुल्क में एक्टिव केसिस जो अंग 13,242 आहे। जैसे उससे बात हुई, जज ने सुनाया, उसको फोन पे बता, उसको सब पता है वो कहाँ है बच्ची मेरी। प्लीज मैं आप लोगों से रिक्वेस्ट करती हूँ, मुराद शाह प्लीज मेरी बच्ची को बात याद करवाइए। सिंध हाई कोर्ट इस्लाम क़बूल करण बाद पसंद जी शादी कंदड़ नारी आरज़ू फातिमा खे 5 नवंबर ताईं बाज़ियाब कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। IG सिंध सूदो ॿियनि तुरनि खे नोटिस जारी। ॿुधणी दौरान नारीअ जे वालिदैन जे वकील दलील ॾींदे चयो त आरज़ू खे बाज़ियाब कराए तिबी मुआइनो कयो वञे। संदसि उमिरि जो पतो लॻाइणु ज़रूरी आहे। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त अदालत जज़्बाती नाहे थींदी। कानून मूजिबि हलंदासीं त कानून मौजूदु आहे ऐं नंढी उमिरि में का बि शादी नथी थी सघे। नारी जी बाज़ियाबी खां पोइ ॿियनि मामलनि जो जाइज़ो वरितो वेंदो।
अदालत आरज़ू फातिमा के बाज़ियाब कराए दारुल अमान उमाण जो हुक्म ॾेई छॾियो। कराची में मसीह नारी आरज़ू फातिमा मुसलमान थियण बाद पसंद की शादी कई हुई। अदालत ॿाहिरां नारीअ जी वालदा धीउ जी बाज़ियाबी लाइ रोईंदी रही। आरज़ू जी वालदा जो चवणु आहे त सिंध पुलिस खे सभु ख़बर आहे ऐं आरज़ू खे अगवा कंदड़नि सां राब्ते में आहे। मुंहिंजे अॻियां जांच ऑफिसर जवाबदारनि सां ॻाल्हाए रहियो हो। वॾे वज़ीर सैद मुराद अली शाह खां आरज़ू खे जल्द बाज़ियाब कराइण जो मुतालबो। के इलेक्ट्रिक जे अॻूणी मुलाज़िमा तरफ़ां CEO मथां जिनसी ऐं ज़हनी तौरु हिरासा करण जो इल्ज़ाम। महरीन अज़ीज़ के इलेक्ट्रिक जे CEO मोनिस अलवी ख़िलाफ़ मुहतसब आला में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। दरख़्वास्त में के इलेक्ट्रिक जी अॻूणी मुलाज़िमा मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त CEO मोनिस अलवी मुलाज़िमत दौरान जिनसी ऐं ज़हनी तौरु हिरासा कंदो रहियो। ऑफिस में इंतिहाई ग़ैर मुनासिब ॿोली इस्तेमालु कंदो आहे। नैपरा जी गॾिजाणी दौरान ॿिए औरत मोनिस अलवी मथां बदतमीज़ी जो इल्ज़ाम लॻायो हो। कंदकोट जी एसोसिएशन पुलिस पारां ॿिनि धार मुबैना मुक़ाबलनि में हिकु मुखबिर खे बाज़ियाब कराइण ऐं हिकु जवाबदार खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस मूजिबि कचे वारे इलाइक़े में ऑपरेशन दौरान 3 महीना अॻु अगवा थियल एहसान नदवाणी खे बाज़ियाब करायो वियो। हैबत रोड भरिसां गश्ती पुलिस मुबैना मुक़ाबले दौरान ॾोहारी अब्दुल रहमान शेख खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो। अमरीकी सदारती चूंडनि में हिकु ॾींहुं रहिजी वियो। ॿिन्ही उम्मीदवारनि पारां रिलीज़ दौरान हिक ॿिए ते छिती तनक़ीद। सदर डोनाल्ड ट्रंप डेमोक्रेटिक उम्मीदवार जो बाइडन खे डमी करार ॾींदे चयो आहे त बाइडन इमिग्रेंट्स जे अंग में 700% वाधारो करण जो मंसूबो जोड़ियो आहे। बाइडन शाम, सोमालिया ऐं यमन खां पनाहगीर अमरीका वठी ईंदो। जो बाइडन चयो आहे त अमरीकी क़ौम चूंडनि में नाकाम सदर जी तॾावेड़ करे छॾींदी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल ऐं मां आहियां सनाउल्लाह हाशमाणी। हेडलाइंस वारी बुलेटिन जी शुरूआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।